घोटकी में मीरपुर माथेलो वासी पारां कूड़े आर्डर मिलण खिलाफ एहतजाज। इंसाफ़ जी घुर। मीरपुर माथेलो जे रहवासी नौजवान निसार अहमद शेख घोटकी पहुची साफ़ इन अॻियां एहतजाज कंदे चयो त मुंहिंजो वालिद इरीगेशन में मुलाज़िम हो जेको फ़ौत थी वियो, जंहिं बाद 2014 में मीरपुर माथेलो इरीगेशन जे केनाल गुलाम मुस्तफ़ा गबोल मूंखे 2 लखनि में नौकरी जो आर्डर वठी ॾिनो, जंहिं बाद केतिरनि सालनि खां मुंहिंजूं पघारूं न थियूं, जंहिं बाद ख़बर पई त ही मुंहिंजो आर्डर कूड़ो आहे। जंहिं बाद मां गुलाम मुस्तफ़ा गबोल खे आर्डर बाबति चवंदो रहियसि, पर हू मूंखे ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾींदो रहियो। हुन चयो त मां मिस्कीन आहियां, घर जो ॿियो सामान विकिरो करे पैसा ॾेई आर्डर वरितो, पर उहो बि कूड़ो निकितो। हुन चयो त हाणे मां केतिरे अरसे खां इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज बणियल आहियां, पर को ॿुधण वारो नाहे। हाणे हू पैसा वापसि करण बजाए धमकाए पियो। हुन चयो त मां सूमर ॾिहाड़े करप्ट केनाल गुलाम मुस्तफ़ा गबोल ख़िलाफ़ एंटी करप्शन में केस दाख़िल कराईंदसि। उन मौक़े ते नौजवान निसार अहमद शेख चीफ जस्टिस सेशन जज ऐं DC घोटकी खे अपील कई त खुदारा करप्ट केनाल गुलाम मुस्तफ़ा गबोल ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे पैसा वापसि करे आर्डर ॾियारियो वञे।